ठीक है नवाब खान, अॻियूं ॻाल्हियूं मां दरगुज़र कयां थो, पर कुछ नयूं ॻाल्हियूं थियूं आहिनि, उन्हनि ते ॻाल्हाइण लाज़मी आहे। कहिड़ियुनि ॻाल्हियुनि जी ॻाल्हि थो करी? नवाब खान, पहिरीं ॻाल्हि त मीर जी भेण खे आज़ाद कर, ऐं ॿी ॻाल्हि चाची बच्चो लही मूमल जे मथां पैरो हटाए छॾ। मीर जी भेण खे आज़ाद करण वारी ॻाल्हि त सम्झ में अचे थी, पर हिननि मायुनि जे मथां पैरो हटाइण वारी ॻाल्हि मूंखे सम्झ में न आई। सही सही ॿुधाए मूंसां, किथे तुंहिंजी दिलि मूमल मथां त कान आई आहे? मुझे बाहर अचण खां पोइ इन सिजावल खान जे फसल खे बाहि ॾेई साड़े रख कयो वियो, अकबर खे गोली हई वई। ये सब इल्जाम मुझे मथो लॻा, जॾहिं त मूं सिजावल खान जे फसल खे साड़े रख न कयो को ॿियो हो, अकबर खे गोली हणण वारो बि को ॿियो हो, तव्हांजे ॻोठ जे मथां फायरिंग करण वारो बि को ॿियो हो, मां न हुअसि, पर सब इल्जाम मुझे मथो लॻा। मां बेॾोही आहियां, हरू भरू मुझे मथो इल्जाम लॻनि था। न ई मां तव्हांजे इन सिजूअ खां ॾिनल आहियां, न ई वरी मां इन सिजूअ खां ख़ौफ़ज़दा आहियां। अॼु मां ॾींहं ॾिठे जो सरेआम हिन जी ओताक ते दाख़िल थी करे तोखे ऐं तोखे तव्हां ॿिन्ही खे अध मोह कयो पियो वञा। इहो सिजु हिते अचे ऐं उनखे ॿुधाए छॾिजो त शेर अली आयो ऐं पंहिंजो हिसाब किताब सिधो करे वियो, छो त मां विढ़ंदो बि सिधो आहियां ऐं हिसाब किताब बि सिधो रखंदो आहियां। ये वर पकड़ मां ॼाणे ई न। इहो सिजावल खे ॿुधाए छॾिजो ने सिजावल खे त इन दुश्मनीअ खे इते जो इते दफ़न करे छॾे। जेकॾहिं इन दुश्मनीअ खे वधाइण चाहे थो त मां हाज़िर आहियां, पर इहो यादि रखी छॾियो, हिन वक़्तु मां तव्हां ॿिन्ही खे हीअरो इन करे छॾी थो वञा त तव्हां सिजावल खे ॿुधाए सघो त शेर अली हिते आयो हो ऐं असांखे धोबी वांगुरु छटको ॾेई वियो। ऐं इहो बि सिजावल खे ॿुधाए छॾिजो, जेकॾहिं हाणे मुंहिंजी औताक जे मथां तव्हां हल्ला कई न त पोइ तव्हां सभिनी मां सिजावल समेत केर बि जीअरो वापसि वञी न सघंदो। इन्हीअ करे तव्हां ॿिन्ही खे मां इहो ॿुधाइण थो चाहियां त सिजावल अचे त उनखे ॿुधाइजो इहो ज़रूर त इन किसे खे इते जो इते दफ़न करे छॾे, न त ॾाढो पछताईंदो, छो त 100 गिदड़ मिली करे बि इन शेर अली जो कुछ बि नथा बिगाड़े सघनि। अड़े तॾहिं त मां चवंदो आहियां त सजण कोई कोई दुश्मन हर कोई। अचो नवाब खान, जेकॾहिं पाण खे हिकु थियणो आहे त पोइ कंहिं बि मज़लूम ऐं लाचार मथां ज़ुल्म नाहे करणो। इन्हनि रनुनि मूंखे बदनाम कयो आहे, हितां भॼी वञी सजावल जी गोठ पनाह वरिती अथऊं, सूरन सां त उन्हनि खे वापसि कयो आहे। हाणे जेकॾहिं उन्हनि खे आज़ादी मिली न त हू ॿीहर भॼी वेंदियूं। हाणे जेकॾहिं तूं उन्हनि जो ज़िम्मो खणी थो त पोइ मां उन्हनि जे मथां पैरो हटायां। नवाब खान, इहे मायूं ॻोठ कोन छॾींदियूं, इहो मां तोसां वाइदो थो कयां। जेकॾहिं ॻोठ छॾे निकितियूं त उन्हनि जा लाश तूं आणे ॾींदे। तव्हां मीर जी भेण जो छा था चओ? उनखे तव्हां कॾहिं था आज़ाद कयो?
मीर जी भेण खे अगवा करण वारा तूं ऐं बावल आहियो। इल्ज़ाम वरी मूं मथां। नवाब खान हाणे यार रांदि खेॾण छॾे ॾे। जेकॾहिं तूं चाहीं थो त पंहिंजे विच में ठाह थिए त पोइ सभु सचायूं साम्हूं अचनि। मूंसां जेकॾहिं छोकिरी खे अगवा करण में तुंहिंजा हथ न आहिनि त पोइ वक़्त ऐं बहावल जा हिन छोकिरी जे अगवा में हथ ज़रूर आहिनि। इहा चाल तोसां बहावल खे ॾे पियो। जेकॾहिं इहो कूड़ ज़ाहिर थियो त पोइ असांजे विच में कॾहिं बि ठाह कोन थींदो नवाब खान। दीदी बाबा साईं सोचो छा था? खणो हथियार हली था हलूं खॾे ते प्लान करे अचो। मूंसां जेकॾहिं मीर जी भेण जी अगवा में मामूलो सां आहे न त मां तव्हां वटि रही जेको ॾोह ॾंड चवंदो मां भरे ॾींदुसि। बाक़ी तुंहिंजी माउ ऐं भेण जो कातिल मां आहियां जेके मूं गैरत में अची करे खून कया। तव्हां बि जेकॾहिं मुंहिंजी निकाह बदी ज़ाल में हथ न विझो आहे न त अहिड़ो कदम मां बि न खणा। इन करे हाणे हिननि ॻाल्हियुनि खे विसारणो पवंदो। मूंसां मुर्दनि खे खोटण सां पुराणा ज़ख़्म ताज़ा थी वेंदा ऐं इहे ज़ख़्म कॾहिं बि छुटंदा कोन। इन करे पोयनि ॻाल्हियुनि खे दरगुज़र करणो पवंदो। पहिरियों सभु ॻाल्हियूं मूं विसारे छॾियूं नवाब खान, पर मूंखे हिन महिल मीर जी भेण जो ॾस घुरिजे। उहा तोखे वक़्त वटां मिलंदी। नवाब खान किथे वक़्त सां तव्हां मिलियल त न आहियो? हा मूंसां वक़्त सां मां मिलियल आहियां। इहो कूड़ मां न, छो जो इहा ॻाल्हि लिखंदी कोन। सुभाणे तव्हांखे ख़बर पवंदी त तव्हां ई चवंदव मां तव्हां सां कूड़ पे ॻाल्हायो ऐं तव्हांखे गुमराह पे कयो। नवाब खान जेकॾहिं तव्हां वक़्त सां मिलियल आहियो त पोइ तो मुकमल ॻाल्हि न आहे ॿुधी अञा मूंसां। जेका सचाई आहे उहा मां तोखे पोइ ॿुधाईंदुसि। बाद में न नवाब खान, हर ॻाल्हि हिन महिल ऐं हिन वक़्तु ज़ाहिर थिए, हुन खां पोइ ई पंहिंजो ठाह थी सघे थो। सोप सीरियल तकरार तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।